नाज़रीन, दादू में कायम नादरा जी ऑफिस सहूलतूं न हुजण सबब अवाम लाइ बेलाब आहे। रिपोर्ट करे रहियो आहे नवीद कुरैशी। नादरा ऑफिस जेका दादू में जंहिंजी ऑफिस आहे उहो सॼे ज़िले जी ऑफिस हिते ई आहे, पर नादरा में ऑफिस जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी मनमानी या उते जेका मौजूदु पुलिस आहे और पैसनि वठण जो सिलसिलो जारी करे छॾियो आहे। हिते जेके माण्हू अचनि पिया, कार्ड ठाहिराइण अचनि पिया, दाऊं कनि पिया, असां खां पैसा वरिता था वञनि, या असां परे परे खां अचूं था, सुबुह जो 7 बजे बीठा आहियूं, को हिन वक़्तु ताईं असांखे कंहिं सॾु न कयो आहे। अचो हिननि माण्हुनि खां पुछा कयूं, छा था चवनि। असां ख़ुदाबाद खां आया आहियूं, हिते असां सुबुह 7 बजे आयल आहियूं। रकी असां वेठा आहियूं, जेको माना चवंदा 2500 रुपया वठो, 2500 रुपया ॾियो ऐं हेॾे अंदरि अचो। हे बसि प्राइवेट आहे, सरकारी न आहे। कंहिंजी ईअं बि नथा सोचनि त कंहिंजी तबियत कीअं आहे, कंहिंजी कीअं आहे। पोइ असांखां माना रहम कयो वञे ऐं नादरा ऑफिस में ही हालत ॾिसो पिया रूबरू आयो, नॉर्मल नंबर वठी वेठा आहियूं, लेडीज़ वेठी आहे इंतज़ार में। अॻु में पहिरियां चवंदो हिते हिकिड़ी ॻाढ़ी पर्ची लॻल हूंदी, ईअं त नंबर लिखिजी वेंदा हुआ, आवाम खे सहूलियत। हाणे हेॾे हुजूम में असां पर पोड़ा कीअं ॿुधूं आवाज़ु, कंहिंखे सॾु थियो, केरु थो पुकारे।